सिज ग्रहण ऐं चंड ग्रहण जिस्मनि या शयुनि खे तनाज़ुर में ॾिसण ख़ातिर सिज चंड ऐं धरती खे निस्बती जिसामत में ॾेखारियो वियो आहे। सिज चंड खां 400 भेरा वॾो आहे। हाणे अचो त इन ॿिन्ही जे विच में मौजूदु हक़ीक़ी मुफ़ासिलनि खे ॾिसूं। सिज चंड जे भेट में धरती खां लॻभॻि 400 भेरा वधीक दूर आहे। इन ई सबब जे करे सिज ऐं चंड आसमान में हिकु जेतिरी जसामत जा नज़र ईंदा आहिनि। चंड जो मदार मुकमल तौर ते गोल न आहे पर हिन जी शिकिल पेज़वी हूंदी आहे। जॾहिं उहो धरती जे सभु वेझड़ाई में हूंदो आहे त असां हिन खे पेरजी सॾींदा आहियूं। पेरजी कंहिं आसमानी जिस्म जे मदार जो धरती खां वेझो में वेझो नुक़्तो हूंदो आहे। जॾहिं उहो धरती खां वधि मुफ़ासिले ते हूंदो आहे त पोइ असां हिन खे एपोजी सॾींदा आहियूं। फ़क़ति उहो नंढड़ो फ़र्क़ु आहे पर उहो फ़र्क़ु जीअं असां धरती तां ॾिसूं था उहो चंड जे वधण ऐं सुकण जो सबबु बणिजण लाइ काफ़ी आहे। हर भेरे जॾहिं नओं चंड नमूदार थिए थो उहो मौक़ो हूंदो आहे त चंड सिज जी रोशनी खे ढके छॾींदो ऐं धरती जे कंहिं हिसे ते ज़ाहिर थियण पाछे जो सबबु बणिजे। जॾहिं उहो थींदो त इन खे सिज ग्रहण सॾियो वेंदो। इन जो उल्टो पिणु थी सघे थो। हर भेरे जॾहिं पूरो चंड हूंदो त उहो मौक़ो हूंदो आहे त धरती चंड ताईं पहुचंदड़ सिज जी रोशनी खे ढके छॾे। असां इन खे चंड ग्रहण सॾियूं था। त हाणे सवाल उहो आहे त असां सिज ग्रहण ऐं चंड ग्रहण खे हर महीने छो नथा ॾिसूं। जीअं त धरती सिज चौधारी मदार में गर्दिश करे थी, असां ॿ रुखी ख़्याली सतह या प्लेन खे ठाहे सघूं था जेका सिज जे फेरे जे हवाले तौर ते हूंदी। चंड जो मदार इन साॻे ख़्याली सतह ते न हूंदो आहे। उहो लॻभॻि 5 डिग्रियुनि ते झुकियल हूंदो आहे। उनजो मतिलबु उहो आहे त जॾहिं चंड खे धरती खां ॾिठो वेंदो त उहो पंहिंजी गर्दिश महल अक्सर करे सिज जे मथां या हेठां नज़र ईंदो। असां पोलार में 2 नज़र न ईंदड़ नुक़्तनि जो नक्शो ठाहे सघूं था जिते चंड जो मदार सिज जे फेरे खे कटे थो। असां हुननि खे कमरी हेजानी नुक़्ता या लूनार नोड्स सॾींदा आहियूं। जॾहिं उहे सिज धरती ऐं चंड सां सिधाई में न हूंदा त इन ई वक़्तु सिज ग्रहण या चंड ग्रहण थींदा। इन खे गिरई मौसम या इक्लिप्स सीज़न सॾियो वेंदो आहे। उहो साल में 2 भेरा थियनि था। गिरई मौसम महल हिन ॻाल्हि जी का पक न हूंदी आहे त तव्हां कुझु ॾिसी सघण जे क़ाबिल हूंदा। सिज ग्रहण जी हालत में चंड सिज खां थोरो मथे या हेठि गुज़रे सघे थो ऐं असांखे जुज़वी सिज ग्रहण या पार्शियल सोलर इक्लिप्स हासिल थी सघे थो। उहो हक़ीक़त में सिज जी रोशनी खे एतिरो झको न कंदो जो असां ॾिसी न सघूं। जॾहिं चंड मुकमल तौर ते सिज खां गुज़री वेंदो त असां हुनखे ॾिसी सघंदासीं। जॾहिं चंड अपोजी जे वेझो हूंदो त पोइ उहो नंढो नज़र ईंदो ऐं असां इन खे गोलाई वारी ग्रहण या एन्यूलर सोलर इक्लिप्स सॾींदासीं। जेकॾहिं चंड परिजी जे वेझो हूंदो त पोइ उहो वॾो नज़र ईंदो ऐं असां इन खे मुकमल सिज ग्रहण या टोटल सोलर इक्लिप्स सॾींदासीं। तव्हां सिज ग्रहण खे वधि खां वधि 7 मिंटनि ताईं ॾिसी सघो था। तव्हांजो उंबरा जे हेठां हुजणु ज़रूरी आहे जेको चंड जे पाछे जो सभ खां ऊंधाई वारो हिसो हूंदो आहे। चंड ग्रहण लाइ धरती हिकु पाछे खे पैदा करे थी। असां जुज़वी या मुकमल चंड ग्रहण खे ॾिसी सघूं था। हिन खे धरती जे कंहिं बि हिसे तां जिते राति हुजे उतां खां ॾिसी सघिजे थो ऐं उहो केतिरनि ई कलाकनि ताईं रहंदो आहे। हिकु कलाक ताईं चंड ॻाढ़ो नज़र ईंदो छाकाणि त सिज जी रोशनी धरती चौधारी मोड़ी वञे थी। इन ई सबब जे करे खूनी चंड या ब्लड मून जी इस्तिलाह वजूद में आहे।